नून नाम रब अर्श मुअल्ला उते, ना रब खाने काबे हो, ना रब इल्म किताबें लभा, ना रब विच मेहराबें हो। गंगा तीर्थें मूल न मिलिया, मारे पेंडे बेहिसाबी हो। जददा मुर्शिद फड़िया बाहू, छुटे सब अजाबी हो। तर्जुमो, अल्लाह ताला न त सिर्फ़ु अर्श मुअल्ला ते आहे ऐं न ई महज़ खाना काबा में आहे। रब ताला जी ज़ात इल्मी किताबनि मां हासिल न थींदी ऐं न ई रब ताला मेहराब जे विच में आहे। वॾियूं मुसाफ़िरियूं कयूंसीं, गंगा ऐं तीरथ भेटियासूं, पर रब ताला जो दीदार हरगिज़ न थियो। ऐं बाहू, रब ताला जो दीदार त मुर्शिद जी रहमत वारी नज़र सां थियो। जॾहिं कामिल मुर्शिद जो दामन झलियोसीं त सभिनी अज़ाबनि खां छुटी वियासीं।